दोस्तों, सरे सिंध राया जे बारे में मां हिकिड़ी मूंखे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि हुई त ॾिसां हिन जो कदु केतिरो थो थिए। लास्ट टाइम मां आयुसि त मां चयो हिन जो कदु जेको आहे 5 फुट थींदो, 5.5 फुट थींदो, पर मूंखे तसली न पई थिए। हीअ असां जेतिरो मतिलबु असां खां घाटो ॿिज थी वियो आहे, छाकाणि त असां सीड रेट हिन खे 2 kg ॾिनोसीं, प्री बेसिक ॿिज आहे, सिंध राया वैरायटी आहे पंहिंजी सिंध जी। पर हिन में छा थींदो आहे, सरे में पोएं साल जो जेको असां वटि मतिलबु लॻल हूंदो आहे उहे दाणा बि मिक्स थी वेंदा आहिनि। सो इन जे करे हिन खे प्योर करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हाणे हीअ मां काठी लठ खणी आयो आहियां, हीअ आहे मूं वटि 7 फुटनि जी। 7 फुटनि मां जेकॾहिं मिसाल पाण जेकॾहिं अंदाज़ो हिकिड़ो कयूं त असां वटि माना 2 खां 2 इंच जेको आहे हीअ घटि आहे। ठीकु आहे, हीअ तव्हांजे साम्हूं मां माप कयां थो। हीअ जेको आहे 22-23 इंच आहे तक़रीबन। हीअ मीटर तव्हांखे ख़बर हूंदो आहे। हीअ जेका पटी असांजी आहे तक़रीबन 5 फुटनि जी आहे। 150 सेंटीमीटर हिन ते लिखियलु हूंदा आहिनि, पर जेको आहे 5 फुटनि में 152.4 एतिरा मतिलबु गूगल या ॿिया जेके असांखे ॾिठा आहिनि त ओतिरा हूंदा आहिनि। पर हीअ 5 फुट असांजो काउंट थींदो आहे, त हीअ असांजी पटी 5 फुट आहे। हाणे हीअ असांजो तक़रीबन 7 फुटनि खां 1 इंच घटि आहे। तव्हां अॻिते अचो, हाणे हीअ सिंध राया ॾिसो घाटो थी वियो आहे माशाल्लाह। अचो अचो तव्हां अॻिते। हाणे हीअ बार्डर खां मां तक़रीबन 5 फुट 7 फुट अंदरि थी वञा। ठीकु आहे, हीअ ॾिसो माशाल्लाह 7 फुटनि जी जेका असांजी काठी आहे लिकी थी वञे। तव्हां ॾिसो थोरो बेक ते पहुची वञी सर तव्हां ॾेखारियो। हीअ माना हिन जे जेको तव्हां ॾिसो मां हेठि हणी आहे, हीअ हिन में लिकी थी वञे तक़रीबन। जेकॾहिं मां सम्झां थो त हिन में असां सीड रेट घटि ॾियूं हा, हिन में सीड रेट असां 1.5 खां 2 किलो ॾेढ किलो ॾियूं हा, त उन में हिकिड़ा लास्ट टाइम ख़दशा थी विया। ऐं असांजी पोखी जेका आहे हीअ ईअं सम्झो नवंबर जी 1 अलाए 2 तारीख़ आहे। ठीकु आहे, सीड रेट घटि हुजे हा, इनपुट्स हिन खे ॾाढा सुठा ॾिना आहिनि। इंटर क्रॉपिंग आहे असांजी शुगर केन सां। हिन खे सीड रेट जेकॾहिं घटि ॾियूं हा या प्रॉपर स्पेसिंग हिन जी मेंटेन कयूं हा, 7 ॿूटनि जो फुटनि जो असांजो ॿूटो, ऐं जेकॾहिं इहो ॿूड़ो सुठो हणे हा, हींअर बि सुठो आहे माशाल्लाह। हींअर बि अन्न जेको तव्हां ॾिसो असांखे तव्हां ॾेखारियो, ऐं हींअर बि जेको आहे अन्न हिन जो तमामु बहितरीनु आहे। अलाह पाक खां उमेदु आहे इंशाल्लाह ताला असां 3 मण खां वधीक खणंदासीं, जेको वधीक नसीबु आहे। पर सिंध राया जहिड़ी वैरायटी जेकॾहिं प्रॉपर स्पेसिंग प्रॉपर हिन जी मैनेजमेंट कई वञे, सुठी हिन खे बनी मिले, मां सम्झां थो त सभु आबादगार इंशाल्लाह ताला 35 मण खां वधीक खणी सघंदा। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।